जी दोस्तों, जेकॾहिं तव्हां सिंधी लिखण था चाहियो, तव्हां चाहियो था त अहिड़ी का एप्लीकेशन हुजे सिंधी कीबोर्ड जी जंहिंमें सभु सिंधी अखर हुजनि, त ही वीडियो तव्हां जे लाइ आहे। हिन में मां अहिड़ी एप्लीकेशन खणी आयो आहियां जंहिंमें सिंधी पटी जा पूरा अखर आहिनि। उन खां अलावा तव्हांखे इन में ई सिंधी कीबोर्ड में ई उर्दू बि मिली सघनि था। वो कीबोर्ड ही आहे इज़ी सिंधी इंग्लिश की। तव्हां इन प्ले स्टोर ते लिखिजो, तव्हांखे ही लोगो ही नज़र अचे, इन ते तव्हां क्लिक कजो, इन खे डाउनलोड कजो। ऐं इन खां पोइ ये तव्हां डाउनलोड थी वञे त हिन जी थोरी सेटिंग करणी आहे, उहा मां तव्हांखे ॿुधायां थो सेटिंग हिन जी कीअं कजे। ठीकु आहे, उन जे करे तव्हांखे हिन में एप्लीकेशन में दाख़िल थियणो पवंदो। इन ते क्लिक कजो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां ॾिसी सघो था त ही थोरी सेटिंग आहे जेका असांखे करणी पवंदी हितां। ठीकु आहे, ॿी का छेड़छाड़ न आहे करणी, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे हिन ते क्लिक करिणो आहे। ही ॾिसी सघो था सेट कीबोर्ड, तव्हांखे सिर्फ़ु इन ते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, इन ते मां क्लिक कयो। उन खां पोइ तव्हां नईं मां इन खे इंस्टॉल कयो आहे त तव्हांजो हेठों पंहिंजे मोबाइल जो नालो ईंदो ऐं उन खां पोइ कीबोर्ड। मतिलबु मुंहिंजी मोबाइल सैमसंग आहे, इन जे करे सैमसंग कीबोर्ड लिखियलु आहे। उन ते ई सिलेक्ट थियलु हुजां जेकॾहिं मूंखे ही पहिरियां ई मुंहिंजे हिन में मोबाइल में एप्लीकेशन सेट न हुजां थियलु त। ठीकु आहे, तव्हां नईं मां इन खे इंस्टॉल कयो आहे, इन जे करे तव्हांजी मोबाइल ते इहा सिलेक्ट थियलु हूंदो, तव्हांखे मथे ते सिलेक्ट करिणो आहे। ठीकु आहे, त पोइ तव्हां हिन मथे ते सिलेक्ट कंदव, उन खां पोइ ही सेट थी वेंदो। हाणे मां तव्हांखे बैक हली मैसेज में ॾेखारियां थो त हिन में कीअं नज़र ईंदो। मैसेज में तव्हां ॾिसी सघो था हिते त तव्हांखे स्टिकर मिली सघनि था, मुख़्तलिफ़ स्टिकर तव्हांखे हिते मिली सघनि था। उन खां पोइ ही उर्दू लिखियलु आहे मथां, उन खां पोइ ॿियो नंबर हे उर्दू तव्हां ॾिसी सघो था त हे उर्दू अखर बि हिन में आहिनि, उर्दू कीबोर्ड बि हिन में आहे। ठीकु आहे, वरी सिंधी बि हिन में ई आहे। उन खां अलावा तव्हां हिन जी थीम बि चेंज करे सघो था, जेका तव्हांखे वणे उहा तव्हां रखे सघो था। ईअं तव्हां हिन ते रंगारंगी जेको आहे हिन ते तव्हां सिलेक्ट कंदव, उन खां पोइ हिते तव्हां हिन जा रंग बि चेंज करे सघो था। ठीकु थी वियो। उन खां पोइ हिते तव्हां तस्वीर बि पंहिंजी रखे सघो था, हिन ते कीबोर्ड जे अंदरि तस्वीर बि तव्हां रखे सघो था। हीअ इंग्लिश बि हिन में आहे। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां एप्लीकेशन अहिड़ी चाहियो था त जंहिंमें सभु अखर हुजनि कंप्लीट, सिंधी बि त इंग्लिश बि त उर्दू बि, त हीअ एप्लीकेशन बेस्ट आहे। हिन खे तव्हां प्ले स्टोर तां डाउनलोड कजो। अॼु जो वीडियो असीं ताईं, इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए वीडियो में मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।